हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असां तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त आर्मी पब्लिक स्कूल पिशावर में थियल इंसानी सोज़ वाक़े जी यादि में खिपरो में ॿिए हरख आली थी वई। खिपरो जे रोशन तारा हाई स्कूल खिपरो में आर्मी पब्लिक स्कूल पिशावर साने जी यादि में तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें स्कूल जे हेडमास्टर सुरेश कुमार खत्री, इम्तियाज़ शाह, अबू बकर, जगदीश, फाज़िल, अब्दुल रहीम जिन मेणबत्तियूं ॾिया ॿारे शहीदनि जे हक़ में दुआ कई वई है। तो ऐसो इन ॾींहं जे हवाले सां असां स्कूल में हिकिड़ी तकरीब रखी आहे, उन में असां उन्हनि खे भेटा पेश कई आहे ऐं असांजो जेको आहे सो आला इख्तियारनि खां इहो ई मुतालबो आहे त जंहिं बि अहिड़ी दहशतगर्दी कार्रवाई कई, अगरि उन्हनि खे जेको आहे सो कैफ़िर किरदार ते रसायो वञे, उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं असां जेको आहे सो उन्हनि खे तइलीम जे कलम सां ई जवाबु ॾियूं था। असां तइलीम जे कलम ताईं उन्हनि खे जेको आहे सो वार कंदासीं। बाक़ी जेको इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो हुयो तारीख़ में, पाकिस्तान जी तारीख़ में अहिड़ो वाक़ियो जेको आहे सो कोन थियो, उनजी असां जेको आहे सो तॾहिं बि असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई हुई ऐं हींअर बि असां जेको आहे सो उन जेको आहे सो हादसे खां निकिता ई ॿाहिरि कोन आहियूं। अॼु बि असांखे उहो कल्ह ॾींहुं लॻे थो गुलनि जहिड़ा मासूम ॿार जिन खे जेको आहे सो दहशतगर्दनि बेदर्दी सां उन्हनि खे जेको आहे उन्हनि ते गोलियूं वसायूं, जिन जे हथनि में कलम जी जेका सा तलवार हुई, पर उन्हनि हिकिड़ो वॾो ज़ुल्म कयो पाकिस्तान जी तारीख़ में। 16 डिसंबर असांखे कॾहिं कोन विसरंदो ऐं असां यही अॼु बि असां इहो ई जेको आहे सो जेके पाकिस्तान जा स्टेक होल्डर माण्हू आहिनि या एजेंसियूं आहिनि, उन्हनि खां इहो ई मुतालबो कंदासीं त उन्हनि दहशतगर्दनि खे ॻोल्हे ऐं उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। कोयटा जो जेको वाक़ियो तमामु अफ़सोस ऐं दिलि खे ॾुखाईंदड़ वाक़ियो, जॾहिं इहा ख़बर असांखे 7 साल पहिरीं ख़बर पई त असांजे मतिलबु रूह जेका आहे उहा कांपी पई। इहा जेको वाक़ियो आहे, जेके हुते मासूम जेके ॿार हुआ, उन्हनि जे लाइ ॾाढो ॾुख जी वाक़ियो। अॼु इहे 7 साल थी विया आहिनि वाक़िए खे ऐं इन वाक़िए जे असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। अॼु बि कंदासीं, अॻिते बि हली इन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में जेका मज़म्मत कंदासीं। इन्हनि ॿारनि खे भेटा ॾियण लाइ अॼु रोशन तारा हाई स्कूल खिपरो में जेके आहे ॿारनि खे भेटा ॾियण लाइ समय रोशन कई वई हुई ऐं ख़ुशूसी दुआ जेका उहा घुरी वई हुई। उन्हनि जे माइटनि खे अल्लाह ताला सबर ऐं तौफ़ीक़ जी जेका आहे अता फ़रमाए। असां पंहिंजे स्कूल रोशन तारा पब्लिक स्कूल खिपरो में, पब्लिक हाई स्कूल खिपरो में कारो ॾींहुं करे मल्हाए रहिया आहियूं। उन्हनि शहीदनि जी यादि में जेके पिशावर आर्मी पब्लिक स्कूल में जेके नंढड़ा मासूम शहीद थी विया, उन्हनि जी यादि में उन्हनि खे भेटा ॾियण जे लाइ असां जेको आहे सो इहे ॾिया जलाया आहिनि ऐं उन्हनि खे सुर्ख सलाम पेश करण जे लाइ जेको आहे सो असां जेको आहे सो हीअ ॿारनि खां परफॉर्मेंस वग़ैरह जेको आहे उहो बि कराई आहे। ऐं अॼु जो ॾींहुं कारो ॾींहुं आहे। अॼु जो ॾींहुं यकीनन उहो ॾुख, उहे असांजा जेके ग़म आहिनि उहे ताज़ा थी विया आहिनि, जेके अॼु खां 2014 में जेके नंढड़नि मासूमनि खे शहीद कयो वियो हो दहशतगर्दनि जे तरफ़ां बमनि सां, उन्हनि जे जिस्मनि खे छली कयो हो, उन्हनि जे जिस्मनि खे ज़ख़्मी कयो हो। अॼु उहो ग़म असांजो ताज़ो थी वियो आहे। असां ईसाले सवाब जे लाइ दुआ घुरंदासीं उन्हनि शहीदनि जे लाइ त अल्लाह साईं उन्हनि शहीदनि जे रूह खे सुकून ॾिए। रोशन तारा हाई स्कूल खिपरो में जेको असां ॾिया ॿारिया आहिनि, मेणबत्तियूं ॿारियूं आहिनि, पिशावर सानियो जेको थियो 2014 में, उन शहीदनि खे भेटा पेश करण लाइ असां इहो प्रोग्राम पूरो अरेंजमेंट कयोसीं। त असां उन शहीदनि खे रूह हिसाब ख़ातिर खां हिकु दुआ घुरीसीं, अलाह उन शहीदनि खे जन्नत फिरदौस में जाइ ॾे ऐं माइटनि खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। अने असां पुरज़ोर मज़ामत करियूं था इन बारे में त इहे शहीदनि खे बेगुनाह मारियो वियो जा ॿारनि खे। उहे ॿार जेके स्कूल विया ऐं घर वापसि कोन विया, अहिड़ो डिसंबर जो ॾींहुं आयो, असां उन खे अॼु ताईं विसारी कोन सघियासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।